भारतीय सुप्रीम कोर्ट गुस्ताख बयान ते बीजेपी जे अॻूणी अॻवान नूपुर शर्मा ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त खेसि मुल्क खे बाहि में धिकण ते माफ़ी घुरणु घुर्जे। सुप्रीम कोर्ट आदिपुर जे क़त्ल जो ज़िम्मेवार नूपुर शर्मा खे करार ॾींदे चयो त हुननि इन बहस खे ॾिठो त कीअं उभारियो वियो, जंहिं तरीक़े सां नूपुर शर्मा इहो चयो शर्म जो ॻमल आहे। खेसि मुल्क खे बाहि में धिकण ते माफ़ी घुरणु घुर्जे। भारतीय सुप्रीम कोर्ट सवाल कयो त नूपुर शर्मा खे ख़तरो आहे या हूअ सिक्योरिटी लाइ ख़तरो बणिजी वई आहे। भारतीय सुप्रीम कोर्ट चयो त नूपुर शर्मा सॼे मुल्क में जज़्बनि खे मजरू कयो आहे। मुल्क में जेको कुझु थी रहियो आहे उन जी ज़िम्मेवार नूपुर शर्मा आहे। सुप्रीम कोर्ट नूपुर शर्मा जे वकील खे लाॻापियल अदालत सां राब्तो करण जो मशवरो ॾिनो आहे। नूपुर शर्मा खे बीजेपी जे तर्जुमान वारे उहिदे तां हटायो वियो आहे ऐं पार्टी मां पिणु मुअतल कयो वियो आहे। नूपुर शर्मा 26 मई ते हिकु टेलीविजन चैनल ते गुस्ताख बयान ॾिनो हो।